जय झूलेलाल दोस्तो। चंड हो त मां वई हुअमि चालीहे जे मंदर में झूलेलाल साईं जो दर्शन करण। सिंधी आहियूं त मतिलबु चंड ॾींहुं असां ज़रूरु कंदा आहियूं ज्योतिन साहिब जो दर्शन और उन सां गॾु असांजे झूलेलाल साईं जो दर्शन। झूलेलाल साईं जो दर्शन करे मां वियमि दरियाशाह ते अखो पाइण। इहो मुंहिंजो नेम आहे त हर चंड ते असां पहिरियों वेंदा आहियूं दर्शन करे अखो ज़रूरु पाईंदा आहियूं। अखे जो मंत्र ज़रूरु चवंदा आहियूं। अखे जो मंत्र मां पहिरियों ई पोस्ट करे चुकी आहियां त उहो वीडियो ज़रूरु ॾिसिजो। हिकु सुकून मिलंदो आहे झूलण जो दर्शन करे, मन शांत थींदो आहे। झूलेलाल साईं जी इहा मूर्ति ॾिसो, मूंखे एॾी कशिश थींदी आहे इन मूर्तिअ जे लाइ। ईअं लॻंदो आहे मां बसि इहा मूर्ति निहारींदी ई रहां। इहा ॻाल्हि मूंखे थोरी हर्ट कंदी आहे त मूर्तिअ जे अॻियां असां मेणबतियूं छो ॿारींदा आहियूं। तव्हां चाहियो त ॾीओ ॿारियो, हुते अगरबत्ती ॿारियो, पर महिरबानी करे प्लीज़ 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 मेणबत्ती न ॿारींदा कयो। उहा असांजी प्रथा न आहे। हिते सभु दरिया ते अखो पाए रहिया आहिनि। मूंखे ईअं लॻंदो आहे कीअं धीअ पेकनि में वेंदी आहे, मां हिते मंदरु वेंदी आहियां त मूंखे ओतिरो ई सुकून मिलंदो आहे। लॻंदो आहे मां ॼण पंहिंजे पेकनि में आई आहियां। और हीअ असांजा गुरमुख भईया। चालीहे जो मंदिर और गुरमुख भईया जा भॼन न ॿुधजनि, इहो अधूरो लॻंदो आहे। इहो हिकु मनमोहींदड़ भॼन हूंदा आहिनि। भॼन उन खां पोइ झूलेलाल चालीसा, हिकु वातावरण ओड़ो थी वेंदो आहे जेको मनमोहींदड़ हूंदो आहे, जेको असांखे साईंअ सां ॻंढींदो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जॾहिं मां गुरमुख भईया अनाउंसमेंट कई त हुनर मुस्कान का जो सिंधी गरम मसालो आयो अथव त सभु ऑडर कजो। त हिकु ख़ुशी थी ओॾी महिल मूंखे। हुनर मुस्कान का सिंधियत लाइ हमेशह अॻियां हूंदा आहिनि ऐं हाणे हीउ हुनजो नओं प्रोडक्ट आहे। असां जेके गरम मसाला ठाहींदा आहियूं, घर में विझंदा आहियूं, ऐं उन हिसाब सां ही तव्हांखे भेण हिननि जी इहा नई हिकिड़ी कंपनी चालू थी वई आहे, हुनर मुस्कान का सिंधी गरम मसाला। ज़ोरदार तारीख़ हलाईंदा असांजी न्याणीअ जे लाइ। ख़ुशि रखे, वधे वसे, वधे वसे। इहे सभी ॻाल्हियूं आहिनि। इन जे करे हर चंड ते पहिरियों ई मां तव्हांखे इहो वीडियो विझंदी आहियां त ज़रूरु वञो झूलण जे मंदर में। असांजो झूलेलाल साईं असांजो इष्ट देव, जिन असांजे धर्म जी रक्षा जे लाइ जनमु वरितो हो, वञो। हिकु तव्हां हिकु चवंदी न हिकु जादूगी महसूसु कबो आहे। तव्हां मंदरु वेंदव न, ज़रूरु हिकु उहो कनेक्शन तव्हांखे ज़रूरु फील थींदो। लिटरली मां त जॾहिं मां मंदर में हूंदी आहियां, जॾहिं मां भॼन हलंदा आहिनि, मुंहिंजे लिटरली अखियुनि में बि आंसू ईंदा आहिनि। हिकु ॾाढो कनेक्शन फील थींदो आहे। त ज़रूरु तव्हां बि वञिजो। वीडियो कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। जय झूलेलाल।